पारां सिंध जे वसीलनि जी फुरलुट ऐं सूबे जी अवामी तहरीक पारां गगर फाटक ते वॾी रैली कढी वई आहे। रैली जी अॻवानी परेश सुमरो समेत जी अॻवानी में एडवोकेट रुस्तम बिरानी जी अॻवानी कढी वई आहे। अचो असां ॻाल्हि ॿोल्हि कयूं वधीक। हिकु ऐलान थिए थो त असीं सूबा ठाहींदासीं जिते MQM अॻे ई सिंध जे अंदरि पूरे पाकिस्तान जे अंदरि हू साबित करे चुकी आहे त MQM हमेशह लसानी फ़साद कराया आहिनि। हुननि ॿोलीअ ते धरतीअ ते हमेशह राता आया आहिनि। 70 साल गुज़रण जे बावजूद बि हुननि कॾहिं इहो तस्लीम न कयो आहे त हू हिन धरतीअ जा रहवासी आहिनि। ऐं मथां हर दफ़े का न का साज़िश करे सूबा ठाहिण जी सिंध टोड़ण जी साज़िश कई वई आहे। अवामी तहरीक सम्झे थी त सिंध ख़िलाफ़ु समूरनि साज़िशुनि समेत सिंध खे विराइण जी जेका साज़िश आहे उहा नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हिन वक़्तु सॼी सिंध उथी पई आहे। उनजो हिकिड़ो ई ऐलान आहे त हीअ जेके बि केनाल ठहनि था इहे असांखे नामंज़ूर आहिनि। सिंध ते राता लॻनि था। वफ़ाक़ पंहिंजी सीटूं बचाइण जे लाइ, पंहिंजे इक़्तिदार बचाइण जे लाइ 11-12 साल जो इक़्तिदार बचाइण लाइ पूरी सिंध दाव ते लॻाईंदा। उहा सिंध जंहिंजी तारीख़ आहे, जंहिंजो तमदन आहे, जेका ॿोली रखे थी, पंहिंजी शिनास रखे थी, उनखे टोड़ण जूं साज़िशूं कयूं वञनि थियूं। असीं सम्झूं था त इहे साज़िशूं सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी वॾो ममण मचाए रहियूं आहिनि। आए ॾींहुं सिंध खे टोड़ण जूं साज़िशूं कनि था पिया। आए ॾींहुं ऐलान कनि था अॼु सिंध खे टोड़ियूं था, अॼु केनाल ठाहियूं था सिंध जे पाणीअ सां, अॼु सिंध जा वसीला असां तबाह कयूं था। हींअर ऐलान थियो आहे त असां पाकिस्तान में नव सूबा ठाहींदासीं। संभालजनि हिन खां 4 नथा ठाहिण आया आहिनि 9 ॿिया, त हे किथां संभालींदा? जेतिरा सूबा ओतिरी बजट वधंदी, ओतिरा हिननि खे मैनेजमेंट पावर वधंदा। हिननि वटि मैनेजमेंट आहे जो ही 9 सूबा ठाहे सघंदा। ऐं ही समूरी साज़िश, ही पाकिस्तान में 9 सूबा नथा ठाहिणु चाहिनि, ही समूरी साज़िश सिंध खे टोड़ण जी आहे। हिननि शुरू खां वठी कराची ऐं सिंध खे अलॻि करण जी कोशिशि कई आहे। लसानी फ़साद कनि था। ही सिंधी आहे, ही मुआजरा, ही पठाणा, बाबा कोई बि न आहे। असां सभु सिंधी आहियूं। हिते सिंध जो जेको रहे थो सिंध में, जेको सिंध जो खाए थो, जेको सिंध जो पाणी पीए थो। असां पहिरियां पंहिंजी सियासी अवामी जदोजहद ज़रिए हिन खे केनाल ठाहिण कोन ॾिनासीं। सिंध जूं ज़मीनूं जेके नीलाम थी पवनि पे भरपूर जदोजहद जेको आहे सिंधी अवाम जो रिएक्शन आयो। उनजे नतीजे में हीअ चवंदा जेकॾहिं तव्हां केनाल ठाहिण न ॾींदा, असांखे ज़मीनूं ख़रीद न ॾींदा त तव्हांजा असां शहरनि ते कब्ज़ो कंदासीं। असीं सम्झो था बुनियादी तरह हीअ जेको इशू उथारियो वियो आहे सूबनि जो त सूबा पाकिस्तान जे अंदरि ठहनि था, इहो बुनियादी तरह ॿिनि सूबनि सां लागू नथो थिए। जेको असीं सम्झूं था फ़क़ति ऐं फ़क़ति हू कराची खे सिंध खां अलॻि करण जी हिकिड़ी साज़िश आहे। सिंध हयात सलामत रहंदी ऐं जेको बि सिंध खे चाहे थो त सिंध टुकड़ा करे उनखे अलॻि सूबा कया वञनि। असीं उनखे ॿुधाइणु चाहियूं था जेकॾहिं तव्हां सिंध में रहणु पसंदि नथा कयो त बराए महिरबानी जिथां जा आहियो ओॾे हलिया वञो। कॾहिं बि असां विरासत न चाहींदासीं। अगरि को ॿियनि सूबनि में अगरि को राज़ी आहे त उन्हनि जी मर्ज़ी आहे, उन्हनि सां असांजो नथो वञे। ऐं जेसीं ताईं हुकूमत वफ़ाक़ी हुजे या सूबाई हुकूमत या जेके असांजी हुकूमत में वेठल धुरियूं आहिनि, उहे अॼु ताईं जेसीं ताईं क्लियर नथियूं कनि त सिंध में कोई बि विरासत सिंध जी न थींदी, न सिंध जी वलार जी वसीलनि जी थींदी। छो त सिंधी माण्हू सिंध जे वसीलनि जा, सिंध जे ज़ख़ाइर जा मालिक, असीं नेचुरल वारिस आहियूं सिंध जा, सिंध जे वसीलनि जा मालिक आहियूं ऐं असीं उन जा हक़दार आहियूं। असांखे ख़ुदि खे इख़्तियारी खपे थी। असां ई सिंध जे मुक़दर जा फ़ैसिला कंदासीं।